तमाम घड़ी मेहरबानी अवां जी नाशाद रिजवान नाज़रीन एक बार ॿीहर अवां खे धरती टीवी जी इन ख़ुसूसी नशरियात में चऊं था भलीकार ऐं जेको टाइम ॾिनो वियो 7:30 जो हींअर 7:38 थियनि पिया 36 मिंट जॾहिं असीं अवां सां ॻाल्हायूं पिया सभिनी खे इंतज़ारु आहे उन फ़ैसिले जो ऐं मुख़्तलिफ़ जेके क़ानूनदान आहिनि मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा जेके नुमाइंदा आहिनि उहे सुप्रीम कोर्ट में हींअर पहुचणु शुरू थी विया आहिनि। फारूक एच नाइक साहब बि नज़र अचनि पिया उहे पहुची चुका आहिनि। फवाद चौधरी आहे फैसल जावेद ऐं ॿिया जेके PTI जा अॻवान आहिनि उहे बि उते पहुतल आहिनि। सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्तु कया विया आहिनि। इमरान ख़ान साहब जो बयानु हले पियो त अदालत जो जेको बि फ़ैसिलो आयो असीं उनखे मनोअन दिलि सां यानी क़बूल कंदासीं। सभिनी खे इंतज़ारु आहे त हीउ फ़ैसिलो आख़िर छा पियो अचे। जेके रिमार्क्स हींअर ताईं साम्हूं आया आहिनि उनमें डिप्टी स्पीकर जी जेका रूलिंग आहे उनखे गैर आइनी करार ॾिनो वियो आहे। बहरहाल इंतज़ारु आहे त फ़ैसिले में बि ईअं आहे ऐं उनखां पोइ फ़ैसिलो छा आहे छाकाणि त हींअर ताईं जेके हींअर ताज़ा तरीन अपडेट अचनि पिया त सेक्रेटरी इलेक्शन कमीशन जेके आहिनि अदालत उन्हनि खे बि तलब करे वरितो आहे। उनखां पहिरियां असांखे नज़र आयो जॾहिं बिलाल भुट्टो ज़रदारी साहब उते पहुता त उन्हनि खां बि चीफ जस्टिस साहब पुछो त ईंदड़ इलेक्शन जे हवाले सां या चूंड इस्लाह जे हवाले सां अव्हां वटि कहिड़ी तयारी थियल आहे त उन्हनि ॿुधायो त उन हवाले सां हिकिड़ो जेको बिल आहे उहो तयारु थियल आहे। मे बी उन बिल जे हवाले सां पुछो वञे तकबंदियुनि जे हवाले सां पुछो वञे छाकाणि त सदर तरफ़ां इलेक्शन कमीशन खे ख़त बि लिखियो वियो आहे त 3 महीननि में इलेक्शन करायो जंहिंजो जवाबु ॾिनो आहे सेक्रेटरी इलेक्शन कमीशन ऐं हू चवनि था त 4 खां 7 महीननि जे अंदरि जेको आहे सो इलेक्शन मुमकिन आहे 3 महीननि में इलेक्शन मुमकिन नाहे। सो मे बी अहिड़े क़िस्म जा सवाल जेके आहिनि अदालत उन्हनि खां बि करे सेक्रेटरी इलेक्शन कमीशन खां। ज़हीर मीरानी साहब ऐं फयाज़ नाइद साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि। सो सभु कीअं पिया ॾिसो जेकॾहिं पाण बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जेको अॼु कोर्ट जेको गुफ़्तगू कई आहे उनखां पोइ पंहिंजो ऑफिशियली हिन सुओ मोटो केस में हिकिड़े पंहिंजो इलेक्शन जे हवाले सां रिफॉर्म्स जे हवाले सां पंहिंजो पेपर जेको आहे तजवीज़ूं जे सूरत में छाकाणि त कोर्ट उनखे चयो हुयो उहो सबमिट करे छॾियो आहे ऐं ओड़ो 6 नुकाते जेको हुन में तजवीज़ूं आहिनि उनमें इहो चयो आहे त The observation of the court on the speaker's ruling is welcome. मूंखे वेलकम कयो ठीक है ना। ऐं ॿियो चयो अथई त it is important to ask the unconstitutional acts was committed. The intent was to force election without electoral reforms in order to repeat 2018 election. Intent इहो हो जेकॾहिं थींदो त 2018 जी इलेक्शन जो रिपीट हूंदो। सो उहो उनमें कयो अथई। टियों जेको उनमें चयो अथई the intention of the joint opposition was to bring no confidence motion in order to conduct electoral reforms and hold early election. जेको नो कॉन्फ्रेंस मूव जो पुठियां इंटेंट हो जॉइंट अपोजिशन वक्त खां अॻु इलेक्शन थियनि पर उनखां पहिरियों इलेक्टोरल रिफॉर्म्स असां कयूं। ऐं चौथो जेको ॻाल्हि हुनमें जेका हुनखे द पीपल्स पार्टी अनाउंस अवर इंटेंशन बिफोर अवर अवामी मार्च वी हैड इवन सबमिटेड अवर कॉम्प्रिहेंसिव वाइट पेपर ऑन 2018 इलेक्शन रिगिंग बिफोर द इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान। 18 जी इलेक्शन जॾहिं थी हुई पीपल्स पार्टी हुन ते वाइट पेपर जारी कयो हुयो उहो उन्ही जो एनेक्स कयो अथऊं हिन लेटर सां गॾु। ॿियो जेको 5 नुक़्तो आहे अवर इंटेंट वाज टू परसू इलेक्शन रिफॉर्म्स इन लाइट ऑफ दिस रिपोर्ट इन ऑर्डर टू हैव फ्री फेयर एंड अर्ली इलेक्शन। ठीकु आहे। ऐं 6 नुक़्तो जेको हुन में अथसि उहो अथसि इन द पास्ट अनफॉर्चुनेटली doctrine of necessity and other legal justifications have been used where illegal or even unconstitutional acts have been condemned but not reversed. Condemn मज़म्मत कई वई नज़रिया ज़रूरत या जेके गैर आइनी कदम हुआ मज़म्मत थी पर वो रिवर्स न थिया। So we pray that the court set a precedent that strengthens our institutions, our democracy and the constitution. So इहा जेका आहे बिलावल भुट्टो ज़रदारी साहब ॾिनो आहे उनजे सही सां जेको आहे सरदार शहबाज अली खान खोसा जो एडवोकेट सीनियर वकील आहे। ठीकु आहे न उन्ही जेको आहे पंहिंजो इहो सबमिट करायो आहे कोर्ट में छाकाणि अॼु कोर्ट जेको आहे बिलावल साहब खे चयो हुयो त तव्हां जेके ॻाल्हियूं कयो था पिया इहो असांखे इहा इलेक्शन बिल इस्लाह जेको तयारु थियल आहे त उनजो ॼण ते इहो मतन आहे बाक़ी तो बिल पियल आहे उते। अच्छा केतिरी अहम ॻाल्हि थिए ज़हीर साहब हाणे जेका गवर्नमेंट आहे ज़ाहिर आहे उनजा जेके लीगल वकील हूंदा आहिनि उहे अटर्नी जनरल डिप्टी अटर्नी जनरल पहिरीं ॾींहुं जॾहिं डिप्टी स्पीकर इहो गैर आइनी कदम खयो त उनजो डिप्टी अटर्नी जनरल जेको उहो रिज़ाइन करे हलियो वियो। अटर्नी जनरल साहब जेके आहिनि उहे पेश थींदा रहिया पर अॼु उन्हनि इन गैर आइनी कदम जो दिफ़ा करण खां इनकार करे छॾियो। मतलब उहे पंहिंजे लीगल जेके एक्सपर्ट तव्हांजी ॻाल्हि कई न हिन सां गॾु 3 इंपॉर्टेंट डॉक्यूमेंट्स बिलावल साहब जे लेटर सां अटैच थियल आहिनि। हिकिड़ो त 18 वारी पीपल्स पार्टी जेको वाइट पेपर हुयो उहो। ॿियो जेको रिपोर्ट ऑफ द स्टैंडिंग कमेटी ऑफ पार्लियामेंट ऑफ द सेनेट ऑन PTIs
वन साइडेड रिफॉर्म्स जेका स्टैंडिंग कमेटी सेनेट जी आहे न उन पार्लियामानी उनजे मामलनि जी उन जेको वन साइडेड रिफॉर्म्स जेको आहे पंहिंजो पूरी रिपोर्ट हिकिड़ी तयारु कई हिकिड़ी उहो ॿियो जेको ECP जेके ऑब्जेक्शन कया हुआ PTI जे रिफॉर्म्स ते उहो जेको पूरो हिकिड़ो लेटर हुयो ECP जो जेको उहो मौक़ुफ़ बि उन सां जेको माना 3 अहम डॉक्यूमेंट्स बिलावल साहब जे लेटर सां अटैच बि आहे सही ऐं उन खां पोइ जेको मे बी जेको तलब कयो वियो आहे सेक्रेटरी इलेक्शन कमीशन खे मे बी ज़ाहिर इन ते ई सवाल थींदा मुमकिनात केतिरे उन ॻाल्हि जे केतिरा इम्कान आहिनि त 3 महीननि में 7 महीननि में इलेक्शन थिए ऐं जेकॾहिं थिए त उन खां पोइ सेटअप कहिड़ो हुजणु खपे जेको इस्लाह कराए तकबंदियुनि जे हवाले सां आदमशुमारी जे हवाले सां खोड़ पार्टियुनि जा जेके सवाल त आहिनि मे बी उनजे करे सॾायो वियो हुजे पर हाणे इंतज़ारु आहे त कल्ह इलेक्शन कमीशन चई चुकी आहे न त असां आइनी पंहिंजी ज़िम्मेवारी पूरी करण लाइ तयारु आहियूं असां आइनी इदारो आहियूं पर इन सॼे कम लाइ जेके ॿिया इदारा आहिनि उन्हनि खे बि पंहिंजी ड्यूटियूं टाइम ते पूरियूं करणियूं पवंदियूं ऐं इलेक्शन कमीशन वाज़े कयो त असां जेको आहे फाटा जूं जेके सीटूं हुयूं उहे घटिजी वियूं आहिनि तंहिंजे करे उते नयनि तकबंदियुनि जी ज़रूरत हुई नंबर 1 ॿियो त 17 जी आदमशुमारी जेका आहे उहा अप्रूव जेका थी आहे उहा पोइ थी आहे तंहिं लाइ असांखे हाणे उन जे बुनियाद ते असां जॾहिं इलेक्टोरल रिफॉर्म्स वञणु पंहिंजो कॉन्स्टिट्यूंसीज़ जे लाइ वञणु चाहियो त चयो त असां जेको आहे डिजिटल जेका आहे आदमशुमारी करायूं था पिया तंहिंजे लाइ फ़िलहालु तव्हां तकबंदियूं न कयो असां नई आदमशुमारी डिजिटल बुनियाद ते करणु चाहियूं था इलेक्शन कमीशन इन हवाले सां कल्ह वज़ाहत कई आहे जेका अॼु जेका हो चवनि था न त हो जेको ख़त बि लिखियो वियो आहे त अक्टूबर ताईं नथा करे सघूं उन जे पुठियां कल्ह इहा वज़ाहत तफ़सील सां उन्हनि आई हुई त ही सबब आहिनि जंहिंजे करे हिकिड़ा शयूं रहियूं पियूं छाकाणि त तकबंदियूं थियूं न आहिनि 17 जी आदमशुमारी जे बुनियाद ते नयूं तकबंदियूं जेके थियणियूं उहे थियूं कोन्हनि नंबर 1 ॿियो फाटा जे मर्जर खां पोइ ख़ुदि KPK जे अंदरि जेको आहे जेके तकबंदियूं थियणियूं उहे बि कोन्हनि थियूं मतिलबु इहो त का अहिड़ो सेटअप अचे अहिड़ी गवर्नमेंट अचे जेके तकबंदियुनि जो मामले खे ॾिसे आदमशुमारी जे मामले खे ॾिसे ऐं उन खां पोइ जेको आहे चूंड इस्लाह जेके आहिनि गॾियल पार्टियुनि जे हवाले सां बिलावल भुट्टो साहब जी जेका आहे न हिन में जेको हो उहा बिल्कुलु डिफरेंट आहे हे त आहिनि इलेक्शन कमीशन जा जवाज़ न चइनि जा हू त चए थो त भई असां जेका नो कॉन्फ्रेंस मूव आंदी हुई उहा इन जे करे आंदी हुई त हिननि जेके इलेक्टोरल रिफॉर्म्स PTI गवर्नमेंट कया हुया ऐं तव्हां असांखे ख़बर आहे त उहो कीअं कया सवेर पाण ॻाल्हायोसीं पए त उहो जॉइंट सेशन जे अंदरि उन खां पहिरियों जेको आहे ISPR ट्रांसफर पोस्टिंग जो ऑर्डर जारी करे चुकी हुई प्राइम मिनिस्टर न मञियो चई त समरी मोकिलियो उन में 3 नाला हूंदा मां इंटरव्यू कंदुमि उन खां पोइ आमिर लियाकत जो उहो वीडियो बयान जेको उन खां पुछियो वियो साफ़ ई पुछियो त जो हम आए नहीं है लाए गए हैं त उहो जेको हुयो जहिड़े नमूने सां उहो जॉइंट सेशन जे अंदरि उहे बिल पास थिया हुया कहिड़े नमूने सां पास थिया हुया फ़ोनूं थियूं हुयूं हर शइ थी हुई मैनेज कीअं थियो हुयो उहो सॼी दुनिया खे ख़बर आहे त इहो इलेक्टोरल रिफॉर्म्स दरअसल उहो पार्लियामेंट थोरी कया हुया उहो त आमिर लियाकत उनजो भांडो फोड़े छॾियो न त इहो जेको आहे माण्हुनि खे घुराए हुते जेको आहे कीअं इलेक्टोरल रिफॉर्म्स थिया हाणे बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जेका प्रे आहे उहा इहा आहे त असां दरअसल नो कॉन्फ्रेंस मूव आंदी इन लाइ हुई ताकि असां इलेक्टोरल रिफॉर्म्स ते जेका गॾियल हिज़्ब इख़्तिलाफ़ आहे फारूक एच नाइक साहब जी ख़बर आहे त हू बि इहो सम्झनि था त लॻे ईअं थो त अदालत फ्रेश इलेक्शन कराइण जे हवाले सां बि ऑर्डर जारी करे सघे थी लॻे ईअं थो फारूक एच नाइक साहब जी ॻाल्हि में सम्झनि था कि रूलिंग मुस्तरद थी चुकी आहे पर हाणे फ्रेश इलेक्शन जो जेको ऑर्डर आहे उहो बि अदालत जेको आहे सो जारी करे सघे थी पीपल्स पार्टी जा बि अॻवान बि आहिनि ऐं सीनियर कानूनदान बि आहिनि पंहिंजे इल्म में आहे सो ॾिसूं था त ज़ाहिर मामिलो वञे किरां त फ्रेश इलेक्शन बि जेकॾहिं थियनि था त उहा कराईंदी केरु उनजे लाइ को निगरान सेटअप ठहंदो उहो निगरान सेटअप कहिड़ी नासिर न मां तव्हांखे वरी थो इंटरप्ट कयां माफ़ कजो जेके बिलावल भुट्टो ज़रदारी साहब चयो आहे पंहिंजे जेके 6 नुक़्ता मूं तव्हांखे पढ़ी ॿुधाया इलेक्टोरल रिफॉर्म खां सवाइ इलेक्शन थिया माना 18 वांगुरु रिग्ड इलेक्शन रिपीट थींदा हुआ 2018 जो सीन रिपीट थींदो कंडीशंस में चूंडूं करण जो रिफॉर्म्स खां सवाइ जेकॾहिं इलेक्शन थियनि था पोइ त मतिलबु आहे त पोइ त जेका हीउ जेको अनकॉन्स्टिट्यूशनल सॼो ड्रामो रचायो वियो आहे जंहिंखे ख़ुदि कोर्ट जेकॾहिं अनकॉन्स्टिट्यूशनल करार ॾिए थी पोइ माना अनकॉन्स्टिट्यूशनल ड्रामो रचाइण वारनि जी त फतह थी वई न सही ॻाल्हि आहे जेका कॉन्स्टिट्यूशन जे अंदरि जेको हिकिड़ो प्रोविजन हो 95 ते जेको आहे जेको हिननि नो कॉन्फ्रेंस मूव जी चूंड थियणी हुई उनखे अनकॉन्स्टिट्यूशनली रोके एबॉर्ट करे उन सॼे प्रोसेस खे जेको ही अनकॉन्स्टिट्यूशनल जेको ड्रामो कयो वियो पोइ उन्हनि जी फतह थींदी न पाण इहो त चऊं त ज़ाहिर आहे उहो चूंड इस्लाह कराइण जे हवाले सां बि को सेटअप खपे ऐं जेके बि चेयरमैन घुरे थो हा नवाज़ लीग जी बि इहा ई डिमांड आहे ज़ाहिर इस्लाह जेको थींदो त उहो इस्लाह कराईंदो केरु इहो वॾो सुवालु आहे मेन ॻाल्हि इहा ॾिसो त जेको ही मामलो थियो आहे हिन में जेको कोर्ट हिस ताईं प्रोसीडिंग कई आहे उन में हिकिड़ी ॻाल्हि वाज़ी थी वई आहे त कोर्ट पंहिंजे
इहो ई चयो आहे ऑब्ज़र्वेशन में फाइनली चीफ जस्टिस त डिप्टी स्पीकर जेका रूलिंग जेका स्पीकर हुन पढ़ी ॿुधाई उहा गैर आहिनि। ठीकु आहे, इहा हिकिड़ी पहिरीं फतह थी वई आहे। त ऐं मौलाना फज़ल रहमान चवण आहे जेकॾहिं चीफ जस्टिस इहो फ़ैसिलो करे चुको आहे त पोइ इन जो मतिलबु इहो थियो त पार्लियामेंट पंहिंजी असुल शिकिल में बहाल थींदी। जेको आहे हिन वक़्तु जेको आहे उहा इक़्तिदार जी जेका आहे न गेम चेंजिंग जी कहाणी आहे। इमरान ख़ान चवे थो त ईंदड़ सेटअप मुंहिंजे क़यादत में ठहे ऐं अपोज़िशन चए थो असांजी क़यादत में ठहे। बिल्कुलु, छो त उन सां जेको आहे पाकिस्तान जी जेके ईंदड़ जेको सियासी नक्शो ठहंदो उन ते काफ़ी गहरा असर पवंदा। जेको आहे ऐं चूंडनि लाइ त ॿई धुरियूं तयारु आहिनि। जेको आहे अॻु में बि चई चुका आहिनि जेको आहे त असां नयूं चूंडूं चाहियूं था। अपोज़िशन बि चयो, इमरान ख़ान बि चयो, पर बेसिकली ॾिसणो इहो आहे त जेको कोर्ट चवे थो त असांजो अॻु जेको ईंदड़ क़दम आहे उन जे बारे में असां तव्हांखे फ़ैसिलो ॿुधायूं था। बाक़ी इहो तइ थी चुको त जेका डिप्टी स्पीकर रूलिंग हुई उहा गैर आइनी आहे। इहो जीअं सॼे मजमूई जेको असांजो पूरो मुआशिरो आहे उहो उन ॻाल्हि खे तस्लीम करे तीअं कोर्ट बि उनखे तस्लीम करे चुकी आहे। हाणे ॿ ॻाल्हियूं इंपॉर्टेंट हिन फ़ैसिले में थींदियूं त जेको ईंदड़ क़दम आहे उहो कोर्ट करोड़ ॿुधाए थी त बाबा अॻिते छा थींदो, निगरान हुकूमत कीअं ठहंदी, उन में अपोज़िशन जा केतिरा माण्हू हूंदा या हिन जा केतिरा हूंदा, सदर जो कहिड़ो रोल हूंदो। अच्छा, आया जेके माण्हुनि आइन जी ख़िलाफ़ वर्ज़ी कई आहे, जिन टोड़ियो आहे, उन्हनि जे मथां कहिड़ा चार्जिस नाफ़िज़ थियनि था, आया इहो सभु हलिया था वञनि। बाक़ी जीअं तव्हां पहिरियों मूंखां इहा सुवालु पुछियो हुयो त अटॉर्नी जनरल डिप्टी अटॉर्नी जनरल इहो हाणे कोन थियो, रिज़ाइन करे माज़ी में बि ईअं थियो त हुकूमत जॾहिं ठहंदियूं आहिनि त उन में इहो कोन सभु जेके आहिनि पार्टी वर्कर को जमा थींदा आहिनि। कुझु आइनी माहिर, कानूनी माहिर, ॿिया अहम शख़्सियतूं वज़ारतुनि में सभु जॻह ते आंदियूं वेंदियूं आहिनि। मशावरत जे बावजूद छो त पाकिस्तान में जेको माज़ी में थियो आहे त इवन परवेज़ मुशर्रफ जे दौर में माण्हू इस्तीफ़ा ॾिनो, तव्हांखे यादि हूंदो एमरजेंसी नाफ़िज़ थियण खां पोइ। छो त ज़रूरी न आहे त सभु माण्हू साॻी माइंड सेट जा हुजनि ऐं उहो आइन खे टोड़ण जाई जेको आहे ख़्वाहिशमंद हुजनि। यकीनन सेटअप में अहिड़ा माण्हू अचनि था जिन माण्हुनि जी हिकिड़ी पंहिंजी राय आहे। त हिते बि ईअं ई हो हिन केस में जेको आहे त इमरान ख़ान जे हिन फ़ैसिले खे गैरानी त ॾिठो वियो हुकूमत जे ख़ुदि हल्कनि में। इवन तव्हां ॾिठो त जेको स्पीकर हुयो उहो चाहिया थो बची सघे पियो, हालांकि पार्टी जो अहम ऐं पुराणो माण्हू हो, पर उहो न आयो छाकाणि इहो मुनासिबु सम्झो त उनजो जेको सियासी कैरियर आहे या जेको उनजी ज़िम्मेवारी आहे आइनी उहा हुनखे पूरी करणी आहे। न त अॻिते इमरान ख़ान न उनखे भोगड़ी पवे आहे जेको आहे, तंहिंजे करे उन खां डिसोसिएट थी वियो आहे। ऐं मेन ॻाल्हि इहा आहे त हाणे ॾिसणो सॼो कोर्ट ते ई आहे त कोर्ट जेको आहे ईंदड़ क़दम जे बारे में असांखे छा थी ॿुधाए। जेको आहे उन खां सवाइ सूरत हाल जेको आहे का घणी यकसां नथी वाज़े थी सघे। ऐं बुनियादी तौर ते इहो आहे जेकॾहिं पार्लियामेंट बहाल थिए थी ऐं सिलसिले खे उतां ई जोड़िजे थो त पोइ इलाही रस्ता खुली सघनि था त पार्लियामेंट पंहिंजा फ़ैसिला करे ईंदड़ सेटअप जे बारे में कुझु नयूं शयूं साम्हूं अचनि। जेको आहे बाक़ी मौजूदा सेटअप में जेकॾहिं कोर्ट बि इहो फ़ैसिलो करे थो त चूंडूं थियनि ऐं उहो निगरान सेटअप ई कराए ऐं हाणे जेको आहे कोर्ट ऑर्डर ॾेई सदर खे या निगरान सेटअप जी तयारी जे लाइ या कुझु बि करे थी त उन में इम्कान या ईंदड़ चूंडूं जेके आहिनि उहे तस्लीम न कयूं वेंदियूं। छो त उन में इहो साॻियो ई रहंदो जीअं बिलाल साहिबु पंहिंजे लेटर में विचो आहे त पोइ माज़ी जी कहाणी बणिजी वेंदियूं चूंडूं ऐं उहे साॻियूं तकरार चूंडूं बणिजी वेंदियूं। बुनियादी तौर ते हिन वक़्तु सेटअप जेको आहे उहो अहिड़ो ई अचणु घुरिजे जेको मजमूई तौर ते जेको आहे रिफॉर्म्स बि करे। इहा हक़ीक़त आहे छो त पुराणो ख़्वाबु रहियो आहे त पाकिस्तान में हक़ीक़ी चूंडूं थियनि, अवामी सतह ते चूंडूं थियनि जीअं अवाम जो सही जेको आहे फ़ैसिलो साम्हूं अची सघे। पर तव्हां वटि त माज़ी में बि चयो वियो कयूं जेको आहे ईअं हुजे हा त पोइ कराची जेको सीटूं MQM जूं उहे रातो राति अहिड़ा माण्हू कीअं खणी जंहिंजो असां नाला बि न ॿुधायासीं। त माज़ी में खां वठी हेसि ताईं जेके बि फ़ैसिला थिया आहिनि उन में चूंडुनि में हिकु मैनेजमेंट हली आहे। हाणे बि जेको आहे इहा ई कोशिशि रही आहे कुझु माण्हुनि जी अञा बि हले बि पई त ईंदड़ जेके चूंडूं आहिनि उनमें मैनेजमेंट थिए। पर हाणे असांजी बि दुआ आहे त पार्लियामेंट हिते सगारी थिए हिन कोर्ट जे फ़ैसिले सां अहिड़ो सुठो को फ़ैसिलो अची वेंदो पार्लियामेंट सगारे। इमरान ख़ान साहब इजलास घुराए वरितो आहे, हुनजी बि नज़रो स्क्रीन ते आहिनि, फ़ैसिलो छा पियो अचे। ॿिए पासे शहबाज़ शरीफ़ साहिब जे सदारत में गरियल अपोज़िशन जो जेको इजलास आहे उहे शहबाज़ शरीफ़ साहिब जी रिहाइशगाह ते तलब कयो वियो आहे। ज़ाहिर आहे सभिनी जूं नज़रूं आहिनि कोर्ट ॾांहुं ऐं ॿुधायो वियो पियो त अंदाज़े खां वधीक जेके माण्हू आहिनि उहे कोर्ट हींअर पहुतल आहिनि। सुप्रीम कोर्ट बार जा जेके सदर आहिनि एहसन भवन साहिब उन्हनि खे बि रोकियो वियो आहे गेट ते, उते थोरी तलख़ कलामी बि थी आहे, सिक्योरिटी सख़्तु कई वई आहे। सो इहे इंतज़ाम आहिनि हिन वक़्तु ताईं जा इहा सूरत हाल जेका आहे सो इहा आहे। सो हाणे ॿ ॻाल्हियूं न, हिकिड़ी ॻाल्हि तय आहे जेको हाणे बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब पंहिंजो जेको सुप्रीम कोर्ट में जेको आहिनि जमा करायो लेटर। हिकिड़ी ॻाल्हि त जेको हेल ताईं जेके तजिया जेके उहो रिमार्क्स चीफ जस्टिस जो वाज़े आहे त भई जेका असांजी सूरी साहिब जेको रूलिंग ॾिनी आहे उहो अनकॉन्स्टिट्यूशनल। हाणे एतिरे हद ताईं त ॻाल्हि
क्लियर समझी में अचण जोगी आहे न। हाणे अॼु जेको मंदोखेल साहब जस्टिस मंदोखेल जेका ॻाल्हि कई न त असांजो इहो वास्तो न आहे त हालतूं छा थींदियूं, असां आइन ऐं कानून मुताबिक़ फ़ैसिला करें जो इम्पैक्ट छा थो थिए उहो असांजो कम न आहे, छाकाणि त इहो ई त दरअसल आहे लॉ ऑफ नेसेसिटी इहो ई आहे न त भई हालतुनि जी तक़ाज़ा ही आहे, नेसेसिटी जो लॉ कीअं वो कबो उन्ही जे करे जेकॾहिं आज सुप्रीम कोर्ट अॼु जेकॾहिं इहे ॻाल्हियूं कंसीडर करे थी पई ऐं छाकाणि त सुप्रीम कोर्ट पहिरें ॾींहुं जॾहिं ॻाल्हि बोल थी हुई जज साहिबान चयो त असां सिर्फ़ु रूलिंग ते फोकस कंदासीं, बाक़ी शयुनि में असां न वञे, वाज़े चयो हुयो ऐं अॼु उन्हनि चयो त रूलिंग गैराइनी आहे। ठीकु आहे न, जॾहिं रूलिंग ते ई फोकस रहंदासीं असांखे बाक़ी हेॾे होॾे असांखे न थियणो, त सुप्रीम कोर्ट खे असुली तौर ते त हेॾे होॾे वञण ई न घुरिजे। एॾी सुप्रीम कोर्ट जो कमु न आहे त चए त चूडू करायो न करायो, छाकाणि इहो त पार्लियामेंट जॾहिं छाकाणि त रूलिंग जॾहिं अनकॉन्स्टिट्यूशनल थी वई मतिलबु पार्लियामेंट जेको आहे उहा बहाल थी वई त पोइ इहे सभु कम पार्लियामेंट जा कम, ठीकु आहे न। जेका पाण खे सवेर पंहिंजो जेको खाकवानी साहब पाण खे ॿुधायो पए त इमरान ख़ान इहो कंदो त इस्तीफ़ाऊं ॾींदो, भई इस्तीफ़ाऊं भली ॾिए वञी, इहो पार्लियामेंट जे अंदरि जेके सियासतदान आहिनि उन्हनि जो कमु आहे त उहे पोइ री इलेक्शन पंहिंजो करनि था, उनजे लाइ ॿीहर जेके थींदियूं आहिनि ज़मीनी चूंडनि जो ऐलान कनि था या जेको कनि था पिया, इहो पार्लियामेंटेरियंस खे वञी तय करिणो आहे त अॻिते निज़ाम कीअं था हलाए। सुप्रीम कोर्ट वटि जेको मामिलो आहे उहो सुओ मोटो जेको वरितो वियो आहे उहो उन ॾींहं जी रूलिंग जे बारे में आहे। जेकॾहिं उनखां अॻिते बि सुप्रीम कोर्ट खे हिदायतूं ॾिए थी पई त पोइ त मुंहिंजे ख़्याल में ये रिमार्क्स पे आहिनि त अॻे जा जेके अॻिते जा कदम छा हूंदा उनजो अॼु ई असां तयन कंदासीं, तयन करंदा त पोइ त माना लॉ ऑफ नेसेसिटी जेको आहे पोइ इनवोक थी वियो, पोइ उनजो मतिलबु इहो ई वरितो वेंदो त नज़रिया ज़रूरत वरी ज़िंदा नज़रिया ज़रूरत तहत, छाकाणि त जेको सुप्रीम कोर्ट पाण चई चुकी आहे त असां हिन रूलिंग ते फोकस रहंदासीं, हेॾे होॾे असां न वेंदासीं। सही। सो ब्रेक जे लाइ असांखे चवनि पिया नज़र मुख़्तसर ब्रेक वठूं था ऐं वापसि अचूं था। इंतज़ारु आहे फ़ैसिले जो, त फ़ैसिलो छा हूंदो। रूलिंग खे तो गैरआइनी करार ॾेई चुका आहिनि, उनखां पोइ फयाज़ साहब जी ॻाल्हि त समूरो मामिलो जेको आहे उहो अंडू थियणु खपे। बहरहाल डिसीशन फाइनल कोर्ट जो आहे, कोर्ट खे ई फ़ैसिलो करिणो आहे, उनखे को बि डिक्टेट नथो करे सघे। जेको फ़ैसिलो हूंदो समूरी क़ौम खे क़बूल हूंदो। मुख़्तलिफ़ पॉलिटिकल पार्टियूं इहो ऐलान करे चुकियूं आहिनि, इवन इमरान ख़ान साहब जो बयानु अची चुको आहे त उन्हनि खे उहो फ़ैसिलो क़बूल हूंदो। छा थो अचे फ़ैसिलो उनजो इंतज़ारु पिया कयूं। असीं सभु मुख़्तसर ब्रेक वठूं था, पोइ वापसि अचूं था ऐं वधीक उन ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल कयूं था।